कंडियारो में सेप्को जूं बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं हलंदड़ आहिनि। इन सिलसिले में सेप्को SDO असदुल्ला मेमण, इसाक मंगरियो, ज़ुल्फ़िकार मंगरियो, रियाज़ हिस्पाणी जी अॻवानी में सिटी 1 फीडर जे बाबन शाह अंसारी मोहल्ला मीराणी, मिरासी मोहल्ला सिटी 2 फीडर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे केतिराई गैर क़ानूनी कनेक्शन काटा करे लाथल तारुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। SDO असदुल्ला मेमण जो चवणु हो त चीफ एग्ज़ीक्यूटिव सेप्को सखर AC दादू सेप्को इंजीनियर नौशर फ़िरोज़ जी हिदायतुनि ते बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं हलंदड़ आहिनि। कंहिं बि बिजली चोर खे बख़्श न कयो वेंदो। शहर जे सिटी 1 ऐं सिटी 2 फीडर ते बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे केतिराई गैर क़ानूनी कनेक्शन काटा करे तारूं लाथी वयूं आहिनि। बिजली चोरनि खे घुर्जे त बिजली चोरीअ खां पासो करे मीटर ज़रिए बिजली ॿारनि होॾां सेप्को जे ओचितो ऑपरेशन सबबि बिजली चोरनि में थड़थलो मची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।